ठीक है, असां भोजन खाईंदासीं। श्री कृष्ण अर्पण, प्रभु श्याम सुंदर प्रसाद ग्रहण कीजिए, राधा रानी भोग लगाइए, सीताराम जी भोग लगाइए, है ना, याद ईंदो आहे। पर जिन महिल मुंडी पाईंदा आहियूं त यादि ईंदो आहे, सोन जो हार पाईंदासीं त यादि ईंदो, ब्रेसलेट पाईंदासीं त यादि ईंदो, सोन जी चूड़ी कंगन पाईंदो त तव्हांखे यादि ईंदो, न ईंदो आहे यादि। लेकिन रामायण चए थी उहो बि प्रभुअ जो प्रसाद सम्झी ग्रहण कयो। चओ हरे राम। त उन में अहंकार निकिरी वेंदो, लोभ निकिरी वेंदो। जेको बि वस्त्र पायूं था, सुठा कपिड़ा आहिनि, तुम्हें निवेदित, तुंहिंजो ॾिनल असां पाए रहिया आहियूं प्रभु। पहिरियों भॻवान खे अर्पण, भॻवान खे मानसिक, ज़रूरी न आहे तव्हां मंदिर में नथा करे सघो, जाते वेठा आहियो उते ई भॻवान जे चरणनि में अर्पण कयो, स्पर्श कयो। प्रभु तुंहिंजो ॾिनल थी पायां, तुंहिंजो ॾिनल थो खावां। प्रभु जिह प्रसाद रंग रस भोग, नानक सदा ध्याये ध्यावन जोग। भगवान जो समझी करे ऐं भगवान जो प्रसाद बणाए करे जीवन में जेकी बि शइ असां ग्रहण कंदा आहियूं उन जा दोष मिटी वेंदा आहिनि, उन जा पाप मिटी वेंदा आहिनि, उहा सात्विक थी वेंदी आहे, उहा प्रभुअ जो प्रसाद बणिजी वेंदी आहे। चओ हरे राम।